पुछा तू चो न पुछा तू चो मेरी गाल पुछा तू कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ार मानो सिंध जी मौजूदा सूरत हाल कहिड़े ज़ुल्म कहिड़े जबर ऐं कहिड़े ॾाढ ते ॻाल्हाइजे। सिंध खे मां चवां थो मौजूदा दौर में अगरि करबला चयो वञे त घटि कोन्हे ऐं हुन में का बि वधा कान्हे। सिंध में हर रोज ज़ुल्म जी इंतहा है ऐं सिंध में हर रोज किथे मासूम नियान सां रेप करे उन्हनि जे लाश खे धुमकियो थो वञे, किथे क़ौमी कारकुन खे खभे धुमकियो थो वञे, किथे जानवर मारदड़नि सीनियर ऐं सचनि ऐं खरनि माण्हुनि खे साफ़नि खे तशद्दुद करे गोलियूं हणी उन्हनि खे मारे थो वञे। हक़ ऐं सच जे आवाज़ खे दबाए थो वञे सिंध जे अंदरि। पर मौजूदा सिस्टम मौजूदा दौर जे हुक्मराननि ऐं नाल सिस्टम खे असीं ॿुधाइण था चाहियूं त हक़ ऐं सच हमेशह अॻियां अॻियां रहियो आहे। भले तव्हां उनखे फांसी ते लटकायो, उन्हनि खे घाणे में पीड़ियो, उन्हनि खे जुल्म कयो, उन्हनि सां टाकर सेलनि में अज़तूं ॾियो, उन्हनि खे बस्ट ऐं गोरियूं उनखे शहीद कयो, पर सच ऐं हक़ जे आवाज़ खे कॾहिं तव्हां दबाए नथा सघो। ऐं असां उन्हनि ज़ालिम ऐं जाबरनि जे ख़िलाफ़ अॼु बि संतरे फार्म ते गॾु बीठा आहियूं, हमेशह बीठा हुआसीं ऐं हमेशह बीठा रहंदासीं। अॼु जे ॾींहं ते सन जे राम खे मां चवंदो त घबराइण छॾे ॾियो ऐं परेशान थियण छॾे ॾियो ऐं डिॼण छॾे ॾियो। निकिरो पंहिंजनि साथियुनि जे करे, निकिरो पंहिंजनि वसीलनि जे करे, निकिरो पंहिंजनि महबूब माण्हुनि जे करे, निकिरो पंहिंजनि हक़नि जे करे, निकिरो पंहिंजी धरती जे करे। अगरि न त पोइ तव्हां बि केॾी जानवरनि ॿाहिरि थी मारिया वेंदो, खंभिया गुमकिया वेंदो, पर तव्हांजो पेर धनी सां ई न हूंदो। अगरि असां अहिड़नि वाक़िअनि ते ख़ामोश थी वेही रहंदासीं, चवनि था सिंध में को मसइलो ई न आहे, क़ौमी कारकुन आहे, साफ़ ई वतन था मिड़ई किरमिर कंदा, उन्हनि खे मां ॿुधाईंदो हलां छा सिंध में कुझु कोन्हे, छा सिंध में के वाक़िआ कोन था थियनि, छा सिंध अमन थी वियो आहे, छा सिंध खे तव्हां भले हिकिड़े मंज़िल न पुॼाए छॾियो आहे। उन्हनि खे मां ॿुधाईंदो हलां अचो ज़ुल्म ॾिसो, अचो सिंधी माण्हुनि सां थींदड़ तशद्दुद ॾिसो, अचो सिंधी माण्हुनि सां डेली थींदड़ नाइंसाफ़ी ॾिसो, ॾाढाई ॾिसो, चपर ॾिसो। अचो असां सां गॾिजी पओ ऐं ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़ असांजे कदम सां कदम मिलाए हलो। यकीनन तव्हां राति जे 12 वॻे 1 बजे असांखे सॾु कंदो, असां साईं जेम्स जा पेरोकार 1 बजे तव्हांखे सॾ ते लबेक कंदासीं, असां तव्हांजे सॾ ते लबेक करे तव्हां सां गॾु बीहंदासीं। साफ़ ई ही सिर्फ़ केतिरनि जो साफ़ ई न हो, ही सिंध जे शऊर जो आवाज़ हो, सिंध जे मज़लूम ऐं ग़रीब माण्हुनि जो आवाज़ हो, जंहिंखे दबाए पियो वञे, जिनखे मात कराए पियो वञे। ख़ुदा ख़ामोशी ख़तम कयो, अचो अचो त ज़ुल्म जे ख़िलाफ़ बीहूं। राति राणीपुर में जेको वाक़िओ थियो आहे, इन जे असां मज़म्मत था कयूं ऐं असां घुर था कयूं त अहिड़नि बदमाश पीरनि खे सरेआम फांसी ते लटकायो वञे त जीअं ॿीहर को फातिमा, ॿीहर का मासूम नियाणी सां अचणु न थिए। असां अॼु बि हिते मौजूदु आहियूं। जेके चवनि था त क़ौमी कारकुन माठ थी विया आहिनि, गुम थी विया आहिनि, जेके चवनि था त क़ौमी कारकुन ख़ामोश थी विया आहिनि, डिॼणा थी विया आहिनि, उन्हनि खे असां चऊं था ही केर आहिनि सभु जेके कमरे निकिरंदा आहियो क़ौमी कारकुन आहिनि, जेके पंहिंजे वतन लाइ ॻाल्हाईंदा आहियो क़ौमी कारकुन आहिनि। पोइ केरु हुजे, केरु ज़ात सां कहिड़े क़बीले सां तालुक़ रखे, सिंध जो सॾाए थो त सिंधी आहे, सिंध में रहे थो सिंधी आहे, सिंध जो खाए थो सिंधी आहे। मूं चंडो तव्हां लाइ जोटी आहे, मूं चंडो तव्हां लाइ जोटी आहे, मखदूम बिलावल मोटी आहे, का वेड़ करूं वेड़नि सां के राह के भिट सभिनि दोस्तनि जी महिरबानी।